त 4 ॾींहं मूंखे वाड़ियूं वेठा कमरे में मूंखे निकिरणु न ॾींदा। तूं असांखे मिल्कियत लिखी ॾे सॼी। मासां इहे ॿई पुट ज़ुल्म अख़्तियार करनि था। इहे मूंखे मारणु चाहिनि था ऐं इहे मूंखे अॼु या सुबुह या पहिरीं ताईं मूंखे ख़तमु करणु चाहिनि था। बेफ़रमान पुट आहिनि, बेफ़रमान पुट आहिनि। मां अॼु जे नफ़्सा नफ़्सी वारे दौर में जिते हर को मसरूफ़ तरीन नज़र अचे थो, उते माउ पीउ सां ॻाल्हाइण लाइ बि औलाद खे वानकाई नथी मिले। माउ पीउ उहे अज़ीम हस्तियूं आहिनि जंहिंजो सभु कुझु उन्हनि जो औलाद हूंदो आहे। औलाद चाहे नाकारा हुजे, नाफ़रमान हुजे, तोड़े माज़ूर छो न हुजे, पर उहो वालदेन जे जिगर जो टुकर हूंदो आहे। मीरपुर माथेलो में मिल्कियत ख़ातिर नाफ़रमान पुटनि पंहिंजे पीउ शमन बोज़दार खे घर अंदरि हिकु कमरे में बंदि करे छॾियो हो। पर अफ़सोस वालदेन मुआशरे जा उहे मजबूर ऐं लाचार फ़र्द आहिनि जेके हर दौर में ज़ुल्म ऐं सितम जी चकी में पिसियल नज़र अचनि था। वालदेन जे समूरनि एहसासनि खे विसारे उन्हनि खे हाणे पंहिंजे लाइ कबाब में हॾी जियां ख़्यालु कयो वेंदो आहे। वालदेन सां नौकरनि खां बि ख़राबु सलूक कयो वेंदो आहे। वालदेन औलाद जी बहितरी जे लाइ का नसीहत कनि त उन्हनि खे दड़का ऐं ताना ॾिना वेंदा आहिनि ऐं घरां बेदख़ल करण जूं धमकियूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि। एसि ताईं जो मामला हाणे उन हद ताईं पहुची चुका आहिनि जो पूरी सिंध में घरनि खां बेदख़ल कयल ऐं औलाद जे सतायल वालदेन जो अंग वधंदो थो वञे। वालदेन जो क़दुरु उन्हनि खां पुछो जेके यतीम ऐं बेसहारा आहिनि। उमर कोराई, मीरपुर माथेलो।